नाज़रीन, माहिर कानून डिप्टी अटार्नी जनरल ऑफ पाकिस्तान एडवोकेट सैयद दुर मोहम्मद शाह मदई शहर के अली मेरठ शादी हाल में पहुंची एक निजी शादी के दावत वारी तकरीब में शिरकत। सैयद दुर मोहम्मद शाह तकरीब में शरीक टाउन चेयरमैन सरदारजादा नजफ खान कमारियो साहब, आगा शुजा खान दुरानी, तकी अब्बास कमारियो समेत ॿियनि मुअज़्ज़ज़ मेहमाननि सां हथ मिलाए रहियो आहे। हिन वक़्तु शादी वारी तकरीब में मेहमान लंच करे रहा है। शादी तकरीब का फारिग थियण खां पोइ एडवोकेट सैयद दुर मोहम्मद शाह टाउन चेयरमैन सरदारजादा नजफ खान कमारियो सां गॾिजी टाउन ऑफिस पहुता, जिते टाउन ऑफिस अंदर थींदड़ मुख़्तलिफ़ कंस्ट्रक्शन नवनि कमनि थियण जो मुआइनो कयो। हिन वक़्तु एडवोकेट सैयद दुर मोहम्मद शाह ऐं टाउन चेयरमैन नजफ खान कमारियो गॾिजी टाउन ऑफिस सां मुल्क नादरा ऑफिस जो पिणु दौरो कयो, जिते नादरा अमले सां मुलाक़ात करे नादरा ऑफिस के हवाले सां हाल अहवाल ओरिया। जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त माहिर कानून डिप्टी अटार्नी जनरल ऑफ पाकिस्तान एडवोकेट सैयद दुर मोहम्मद शाह हिन वक़्तु टाउन चेयरमैन सरदारजादा नजफ खान कमारियो सां सदन जी ऑफिस में शहरी मसइलनि ते मुलाक़ात करे गुफ्तगू करे रहियो आहे। उन मौक़े ते वॾेरो रहीम बख्श खान बिरोई, फारूक खान बिरोई, लखमीर खान बिरोई, सहाफ़ी कमांडो पंवर ऐं सहाफ़ी इलाही बख्श भुट्टो पिणु टाउन चेयरमैन सां थींदड़ मुलाक़ात में मौजूदु हुया।